नाज़रीन, पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान ऐं उनजी साज़िशन पाकिस्तान जे आइन खे पायमाल कयो आहे। ईअं नथो थी सघे त आइन खे टोड़ियो वञे ऐं उनजी का सज़ा न हुजे। 9 अप्रैल ते थियल साज़िश में डिप्टी स्पीकर सां गॾु स्पीकर ऐं सदर जी सीट ते वेठल शख़्स बि मुलविस आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पहिरियों भेरो जमहूरी अदम एतमाद कामयाब थियो। गैर जमहूरी शख़्स असां ते मुस्तलद कयो वियो, उनखे जमहूरी तरीक़े सां घर भीड़ो कयो आहे। असां ज़ियाउल हक़ मुशर्रफ सिलेक्टेड निज़ाम जो मुक़ाबलो कयो। हर उहो इदारो इमरान ख़ान जे निशाने ते आहे जंहिं न्याज़ी खे नाहे बचायो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान जी सियासत कूड़ ऐं प्रोपेगेंडा ते ॿधल आहे। समूरनि मसइलनि जो हल जमहूरियत में आहे। इमरान ख़ान मूंखे छो न बचायो मुहिम हलाए रहियो आहे। पाकिस्तान जे आइन खे टोड़ियो वियो ऐं काग़ज़ समझी फाड़ियो वियो। अमन ऐं तरक़ी ख़िलाफ़ साज़िश बर्दाश्त न कंदासीं। नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान ऐं उनजी साज़िशन पाकिस्तान जे आइन खे पायमाल कयो आहे। ईअं नथो थी सघे त आइन खे टोड़ियो वञे ऐं उनजी का सज़ा न हुजे। 9 अप्रैल ते थियल साज़िश में डिप्टी स्पीकर सां गॾु स्पीकर ऐं सदर जी सीट ते वेठल शख़्स बि मुलविस आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पहिरियों भेरो जमहूरी अदम एतमाद कामयाब थियो। गैर जमहूरी शख़्स असां ते मुस्तलद कयो वियो, उनखे जमहूरी तरीक़े सां घर भीड़ो कयो आहे। असां ज़ियाउल हक़ मुशर्रफ ऐं सिलेक्टेड निज़ाम जो मुक़ाबलो कयो। हर उहो इदारो इमरान ख़ान जे निशाने ते आहे जंहिं न्याज़ी खे नाहे बचायो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान जी सियासत कूड़ ऐं प्रोपेगेंडा ते ॿधल आहे। समूरनि मसइलनि जो हल जमहूरियत में आहे। इमरान ख़ान मूंखे छो न बचायो मुहिम हलाए रहियो आहे। पाकिस्तान जे आइन खे टोड़ियो वियो ऐं काग़ज़ समझी फाड़ियो वियो। अमन ऐं तरक़ी ख़िलाफ़ साज़िश बर्दाश्त न कंदासीं।